हाणे ॾिसो न असांजूं जेके जदो तव्हां हिते मुंहिंजे महीनो अॻु में जेको आदमशुमारी ख़िलाफ़ थी, मां बि ख़िलाफ़ु आहियां, अयाज़ साहब ख़िलाफ़ु आहे, हुननि शुरू करे छॾी आहे। हू तव्हांखे नथा सम्झनि। असांजी इहा कॉम्पर सियासत हुई जंहिं वक़्तु डॉक्टर कादिर मक्सी जलसे में उहो दौर हूंदो जंहिं वक़्तु डेथ वारंट निकिरंदा हुआ। अबा फिलाणे सिंध जे मुतालिक़ ग़लति ॻाल्हायो आहे, फिलाणे साईं जेम्स जे ख़िलाफ़ु मुख़्तलिफ़ ॻाल्हायो आहे, अबा उहो माण्हू निकिरंदो, अबा बशीर ख़ान ॾे वञे, डॉक्टर साहब ॾे वञे, पुछा करे अबा माफ़ी थो घुरां। इहा सियासत जेका आहे हिन जो हिन वक़्तु तव्हांजो आवाज़ु आहे किथे? मुझे ख्याल में वधिक ॻाल्हाइण तव्हां मूंखे नथा छॾियो। इलाही बख़्श हिकिड़ो आख़िरी सवाल थो पुछां हिन निशस्त में, त तव्हां जेका चयो त मोचड़नि में वॾी करामत आहे, पोइ तव्हां मुसलसिल हलियो इन सिलसिले में त करामत सिंध में का ॾिठव मोचड़नि जे करे? ॾिसो हीउ सॼो साहब तव्हांजे साम्हूं आहे, तॾहिं त ज़रदारी बादशाह आहे। ॾिसो पिया न सभु माण्हू माटका वेठा आहिनि, सभु पंहिंजे घरनि मां कोर निकिरे थो, केरु थो निकिरे? माना तव्हांजे करे सभु को घरनि में वेही रहियो। असांजी जदोजहद उहा ई आहे जेका साईं जेम्स जी जदोजहद हुई, जेका शहीद बशीर ख़ान जी जदोजहद आहे, अॼु सुनान ख़ान जी गॾु असीं उन जदोजहद में हलूं पिया। असां उहा सियासत ॾिसो न पंहिंजनि जी मालिकी वारसी करणी आहे। तव्हां यादि हूंदो हाणे डॉक्टर साहब खां तव्हां सवाल कयो न, त माना हिते असांजी का अहिड़ी ॾिसो न परवेज़ मुशर्रफ जो जेको दौरु हो हिन में अच्छे कारे जा मालिक हुआ, हिननि खे सभु कुझु मिलियो, पर कराची खे माण्हुनि निंदड़ को करे छॾियो। असां डॉक्टर साहब वारनि अयाज़ वारनि, अयाज़ साहब आयो हिते वॾो एहतजाज कयईं जंहिंमें हिकु बतूलिया शहीद थी वई। त मैं तव्हांखे ॿुधायां थो, ॾिसो कॉम्पर सियासत ये असीं सभु पंहिंजे पर हिन वक़्त जी इहा ज़रूरत आहे। ॾिसो वक़्त जी इहा ज़रूरत आहे त असां लाड़काणे में असां इलेक्शन विढ़ूं था, अॻियां बि मक्सी पुठियां बि मक्सी, हुते चांडियो त चांडियो। मसइलो इहो आहे त कराची में तव्हां सियासत कयो था त अॻियां दहशतगर्द आहिनि जिन सां असीं 88 खां वठी अॼु तक जहिड़ो कंदा पिया अचूं। उन्हनि जो जेको तासुब आहे, उन्हनि जो जेको रवैयो आहे, मां हिकिड़े MQM जे उन सां गॾु वेठो सां हैदराबाद जी नालो थो वठां, दोस्त असांजो गॾु रहंदा आहियूं। असां त उन्हनि खे चङी तरह सुञाणूं था, जेके चङा मुड़ुस लंगा टुंगड़ा फिलाणा जेके दहशतगर्द असां वटि ईंदा हुआ। जॾहिं MQM न हूंदी बाबा चलो भई सिंधियों को लेके चलते चलते, उहो वञी बाद में वञी चङा मुड़ुस थिया। असां उन्हनि खे घरनि घिड़ी मोचड़ाया आहिनि, अज़ीज़ाबाद में वञी उनखे मोचड़ाया आहिनि, लालू खेत में वञी असां उनखे मोचड़ाया आहिनि। उहे काश आहिनि, अॼु किथे आहिनि? अॼु आहिनि किथे? तंहिं करे जॾहिं असीं गॾु थींदासीं, डॉक्टर कादिर मक्सी, अयाज़ लतीफ़ पलीजो, सुनान खान, साईं जलाल शाह हिकु आवाज़ थी करे कराची में चवंदा त कंहिंजे पे जी ताक़त न आहे कि सिंधी माण्हू केरु हथु रखे, पंहिंजी जुरत बि कान थींदी त को सिंधी माण्हू खे हथु रखंदो। ऐं कराची में असांखे गॾु थियणो आहे। हीअ अॼु असां कल्ह खां आदमशुमारी चऊं था, आदमशुमारी त शुरू थी वई, असां छा कयो? अबा कालाबाग डैम नामंज़ूर न खपे, अॼु हुननि टेक्निकली दरिया जो रुख ही चेंज करे छॾियो आहे। को एहतजाज तव्हां ॾिठो, को मुज़ाहिरो ॾिठो, को तव्हां प्रोग्राम ॾिठो?